घणेई वक्त तो बिजार खान जा टुकर खाधा, हाणे टुकड़ा थियण जो वक्त अची वियो आहे तुंहिंजो। छा हुकुम है बिजार खान? कयूंस कम तमाम। अदा मल्हार जे रगुनि में बि उहो ई रत हुयो, तंहिं करे हू साले सां हुनजी मदद जे लाइ अखियूं बूटे हलियो वियो। अम्मी जेका मूं में ज़िद ऐं अना आहे न, उहा बि बाबा जे रत मां ई आई आहे। तुंहिंजो बाबा त बज़ाहिर डूंगर थी बीठो आहे, पर हू अंदरां कीअं भोर भोर थी चुको आहे, इहा सिर्फ़ मूंखे ई ख़बर आहे। अड़े असां जॾहिं कोर्ट ते हमले लाइ पे वियासीं तो एतिरो सिद्ध छो पे कयो हलण लाइ? हा, ऐं जॾहिं असां तोखां लिकी निकितासीं तूं पोयां असांजो पेरो खणी अची उते पहुते। छो? छा तव्हांखे मुंहिंजी सचाईअ ते शक आहे? तव्हां मूंसां कूड़ छो ॻाल्हायो बिजार खान? त मल्हार जे लाश जे बारे में तव्हांखे का बि ख़बर कान्हे, बल्कि तव्हांजे कोट में अहिड़ो को वाक़ियो ई न आहे थियो। छो कूड़ ॻाल्हायो तव्हां मूंसां? हा त न थियो आहे न। बाक़ी मल्हार जो इहो लाश अवां कहिड़े खूह मां कढी पुलिस जे हवाले कयो, ॿुधायो मूंखे।